अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज़ कलवर मूजिब मीरपुर माथेलो पुलिस मार ग्रुप के अगवान खिलाफ रेण बारे ॾिनी आहे। उन हवाले से मीरपुर माथेलो पुलिस सियासी इंतकामी कार्रवाई शुरू कंदे पीपी शहीद भुट्टो अगवान ऐं सहाफ़ी जलाल बोज़दार के नंढे भाउ के गिरफ्तार करे मथस कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे ऐं खेस कूड़े केस में चालान भी करे छॾियो आहे। मीरपुर माथेलो पुलिस पारां अहिड़े अमल जी मीरपुर माथेलो जे सहाफ़ियुनि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई। उन मौके ते मीरपुर माथेलो जे सहाफ़ियुनि जलाल बोज़दार, ख़ालिद चांडियो, हादी बख्श जलबाणी ऐं ॿियनि चयो त मीरपुर माथेलो पुलिस सहाफ़ियुनि के हक़ ऐं सच लिखण खां रोकण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हरबा इस्तेमालु करे रही आहे, जेके संदन नाकामी खां सवाइ कुछ कोन हासिल थींदो। उन्हनि चयो त सहाफ़ी हमेशह हक़ ऐं सच लिखंदा रहंदा आहिनि। बाक़ी पुलिस के आवाम सां नाइंसाफ़ी करण हरगिज़ न ॾींदासूं। ॿिए पासे पीपी शहीद भुट्टो ज़िला घोटकी पारां पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान पिणु कयो आहे।